पिछा हाला तालका अस्पताल में पोलियो बाबत आगाही मुहिम के सिलसिले में रैली कढी वही। असिस्टेंट कमिश्नर आबिद कमर शेख MS डॉक्टर कुर्बान मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में अस्पताल की गेट ताईं रैली कढी वही, जंहिंमें पैरामेडिकल स्टाफ, रेवेन्यू अमलदारनि, डॉक्टरनि ऐं नर्सनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते असिस्टेंट कमिश्नर हाला सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सूमर खां पोलियो मुहिम शुरू थी रही आहे। हर शहरी तोड़े ॻोठाणनि खे घुर्जे त हू पंहिंजे मासूम ॿारनि खे पोलियो जहिड़े मूज़ी मर्ज़ खां बचाइण लाइ पोलियो जा क़तरा पियारीनि त जीअं सदन ॿार माज़ूरी खां बची सघनि। हुन चयो त पोलियो जा क़तरा पियारण लाइ मुख़्तलिफ़ टीमूं जोड़ी वयूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ जायुनि ते वेही ॿारनि खे पोलियो जा क़तरा पियारींदियूं, जॾहिं त कुझु मोबाइल टीमूं पिणु जोड़ी वयूं आहिनि। उहे घर घर वञी ॿारनि खे पोलियो खां बचाव जा क़तरा पियारींदियूं। इन मौके ते रैली में मुख़्तियारकार मोहम्मद आलिम महर, डॉक्टर ग़ुलाम फातिमा, ग़ुलाम क़ादिर चन्ना, मीर कुर्बान टालपुर ऐं ॿियनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।